ये बाबा उस्ताद मूसा साहब के मद्दे नज़र रखी तबस्सुम साहब की शायरी। असां जानी वाणी हाराए वयासी, असां जानी वाणी हाराए वयासी, सुरखुरु सजण खे बणाए वयासी, सुरखुरु सजण खे बणाए वयासी, असां जानी वाणी हाराए वयासी। असां खां पुछो पीरी हाल दिल जो, असां खां पुछो ओ पीरी हाल दिल जो, असां खां पुछो पीरी हाल दिल जो, असां खां पुछो ओ पीरी हाल दिल जो, आणी दे चपन ते लिकाए वयासी, आणी दे चपन ते लिकाए वयासी, सुरखुरु सजण खे बणाए वयासी, सुरखुरु सजण खे बणाए वयासी, असां जानी वाणी हाराए वयासी, हाराए वयासी। वाह 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 वाह, माशाल्लाह माशाल्लाह साईं। इहो त प्लेबैक आवाज़ असांजी सिंध जो ऐं तमामु बहितरीनु जेको आहे ॾिठो वञे त असांजी सिंधी धरती ते जेको आहे तमामु घटि सुरीला त तमामु घणा आहिनि, पर असल में हा माना सभु तक़रीबन जेके आर्टिस्ट ॻाइनि था सभु सुरीला आहिनि, पर मां ॻाल्हि कयां पियो स्पेशली हिकिड़े जॉनरा जी जंहिंखे असां प्लेबैक चवंदा आहियूं, त प्लेबैक सिंगिंग जो तव्हांजो त माना आइडियल असांजो उस्ताद साहब रहियो। अच्छा, हीअ कंपोज़िशन तव्हांजी हुई? जी जी जी। वाह साईं वाह, माशाल्लाह, मज़ो अची वियो। ऐं असां त अलाए किथे पहुची वियासीं। साहब जी शायरी। वाह तबस्सुम साहब, असां दुआ कंदासीं तबस्सुम साहब जे लाइ। हिन महिल तबियत सेट न आहे, प्राणी सिहतयाब थी विया आहिनि, हिस्टर में आहिनि, अलाह साईं वॾी हयाती ॾे, ख़ुशि रखनि। असांजी सिंध जो असासो आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उस्ताद, भला जीअं आम रिवाजी छा थींदो आहे, फनकार एल्बम्स कंदा आहिनि। जी जी। तव्हां भला केतिरा एल्बम कया? असां कैसेट जो दौरो उन टाइम में माना एॾी लाड़ो एॾी घटि रहियो। असांजो वरी उस्ताद मूसा साहब खे माना फोक ॾांहुं घणो तवजो हूंदो, पोइ इहो कैसेटूं बि 3-4 एल्बम आया, नाज़मा बि टीपी मां बि आया, पर एॾे ई छो घटि। वरी तव्हांजी दुआनि सां कोकी स्टूडियो वारनि बि इंटरनेशनल प्लेटफॉर्म। जी जी जी, इहा अलाह साईं जी महिरबानी, वाह वाह तव्हांजी दुआऊं। पोइ इन हवाले सां पोइ ड्यूटी जो मूंखे घणो शौक़ु थियो। मैडम हुमेरा सां ड्यूटी कयोसीं, मैडम समीना सां बि। माना मूंखे शौक़ु इहे घणो रहियो आहे, अञा ताईं बि इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त बाबा ईअं पंहिंजियूं ट्यूनियूं शमन मीर अली साहब खे बि ॻारायूं मूं। मां इन ई तरफ़ त अचां पियो। असल में मूंखे ख़बर आहे, पर नाज़रीन खे ख़बर पए त उस्ताद ताहिर अली मिठू साहब हिकु बहितरीनु कंपोज़र आहिनि, जंहिंजी कंपोज़िशन्स असांजी सिंध धरती जे बहितरीनु उस्तादनि, फनकारनि ऐं आर्टिस्टनि ॻायूं। ऐं मां उन में बिल्कुलु चाहींदुमि त तव्हां कुझु न कुझु नाला त असांखे ॿुधायो त जिन खे। मधु सखियाणी साहब आहे, अहमद मुगल आहे, मैडम हुमेरा चन्ना आहे, मैडम समीना कंवल आहे, उस्ताद सजा यूसुफ आहिनि, ज़ामिन अली आहे,
इकरार वहीदा आहे, सनम मारवी आहे। वाह साईं वाह माशाल्लाह। ये काफ़ी शागिर्द हा आहिनि जिन जो स्क्रीन ते असां उस्ताद खां हिकिड़ो वचन ऐं वाइदो वठंदासीं त राहिल जोकियो बि तव्हांजी कंपोज़िशन ॻाईंदो ऐं तव्हांखे लाज़मी असांखे माना इहो वंड करणो पवंदो। असांखे लाज़मी वंड करणो पवंदो कंपोज़िशन जो। ऐं तव्हां तमामु बहितरीन जेको आहे कंपोज़र आहियो, आर्टिस्ट आहियो। ये प्यार शौक़ लगन रही आहे बस। ऐं माण्हू इहो न साड़ थींदो आहे वरी इहो छा थी वेंदो त पंहिंजे लाइ न ॿिए जे लाइ जीअण मक़सदु ई ॿियो आहे। वाह 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 हा सही ॻाल्हि आहे। इंसान जो मतिलबु इहो आहे त मतिलबु जेको आहे न हर को असल में छा थींदो आहे, जेको जानवर आहे उहो छा कंदो आहे त पंहिंजे लाइ को गाह खाई छॾींदो आहे। हिकु इंसान ई आहे जेको तकलीफ़ बि करे थो ऐं पंहिंजे अलावा पंहिंजे बच्चनि जो, पंहिंजे दोस्तनि जे लाइ उन्हनि जो ख़्यालु रखे थो। ऐं आर्टिस्ट त हूंदा ई जेके माना हसास दिलि आहिनि ऐं जेको प्यार मोहबत वारा माण्हू। ऐं मां सम्झां थो हीअ उस्ताद जो मोहबत आहे जो मो नाची वटि आया आहिनि हू ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। थैंक यू। मूंखे ख़बर आहे तव्हां जेको आहे शुरू खां वठी करे असां सां गॾु आहियो। सदाई आबाद हुजो, सदाई आबाद हुजो। अच्छा भला तव्हांजो बाक़ाइदे जेको सिखिया कंहिंखां वरितव भला तव्हां राग? उस्ताद मोहम्मद साहब मुंहिंजो रूहानी उस्ताद रहिया। वाह। पोइ उस्ताद खे माना इहो नसीब मूंखे थियो जो वहीद अली ख़ान बि ॿुधणु नसीब थियो। इहो सॼो क्रेडिट वञे थो बाबा कादर बख्श मिठू साहब ॾांहुं, जेको जिते किथे जिते बि हुनखे इवेंट में प्रोग्राम में दावत हूंदी त मूंखे पंहिंजी एंट्री बि छॾे बाबा हिकिड़ो कलाम मुंहिंजो पुटु ॻाईंदो, वाह ताहिर मिठू ॻाईंदो। माना ईअं अहिड़नि माना वॾी ख़ुशी न थी वई आहे जो इहे बाबा अलन फ़क़ीर, बाबा सोहराब फ़क़ीर, जी ज़रीना बलोच, माना उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद साहब, इन्हनि जे साम्हूं मुंहिंजी परफॉर्म थी मुंहिंजे लाइ इहो ई वॾो हिकिड़ो अहवालु आहे। मूं त ॾिठो आहे हिकिड़ी वीडियो में त तव्हां सफ़ा ॿार आहियो। जी जी ऐं अञा ॿार आहियां, हिन कम में ॿार ई सम्झो तयार त सम्झो ई न। इहे मोहबतूं उन्हनि जूं दुआऊं। पोइ उस्ताद मजीद सिंगार बाबा सिंगार सलीम जा शागिर्द आहिनि और जिन जो बिरादर भाउ रज़ाक जमील बि ॻाईंदो आहे। हा उन्हनि जा वॾा बिरादर आहिनि। उस्ताद शहनाई बि वॼाईंदो आहे, नात ख़्वानी बि कंदा आहिनि ऐं मंगनार फैमिली सां मुंहिंजो वास्तो आहे। पोइ उस्ताद खां बि बाक़ाइदे पोइ वरी रिधम जी बि मूंखे शौक़ु, ढोलक जो बि शौक़ु मूंखे। पोइ वरी उस्ताद मोहम्मद आचर खां माना छो हिन में पए त माण्हू बिल्कुलु जेको बाक़ी त अञा पई सिखिया हले। उस्ताद एक सेवा नेक जितां बि मिले वठिणो आहे। ऐं उस्ताद मोहम्मद आचर साहब ॿुधाईंदा हुया जॾहिं असां हुते क्लब ते गॾु हूंदा हुआसीं उस्ताद खां सिखियासीं त उस्ताद बाबा चवंदो हो त उस्ताद मोहम्मद यूसुफ चवंदो त हिकु आर्टिस्ट जे लाइ 300 सालनि जी उमिरि खपे। 300 सालनि जी उमिरि इन लाइ खपे सुठे ॻाइण जे लाइ। हा उहा पूरा ईअं थी सघे थो त तव्हां अलॻि अलॻि उस्तादनि वटि वञी करे वंड वठो। कंहिंजो 50 सालनि जो तजुर्बो आहे, कंहिंजो 30 सालनि जो तजुर्बो आहे। हाणे असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठी करे असां बि जेको आहे उस्ताद 30-35 सालनि जो तजुर्बो वठंदासीं। ख़ुशि रखंदो। अच्छा हाणे भला असांखे छा था ॿुधायो तव्हां? हाणे शमल मीरानी साहब खे ॻाल्हाई मूं ट्यून शेख हया साहब जी वाई हुई। थी पवे बरसात तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ, हाणे न वञ तूं हाणे न वञ, हाणे न वञ तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ। को बि तारो कोन आहे, को बि तारो कोन आहे, आ अंधेरी रात तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ। कीअं चवां मां चांदनीअ खे, कीअं चवां मां चांदनीअ खे, छो अची वई मात तूं हाणे न वञ, छो अची वई मात तूं हाणे न वञ, थी पवे बरसात तूं हाणे न वञ।
वाह 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 ही माना शमन अली मीराली खे तव्हां कंपोज़ करे ॾिनी ऐं यकीन कयो मूं ही कलाम ॿुधो आहे जी 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 पर ईअं थींदो आहे त मोस्टली असां छा थींदो आहे त असां शमन जो खणी न ॿुधो आहे माना मूं पर यकीन कयो मूं सम्झो त ही को ॿिए कंहिंजी कंपोज़िशन आहे उस्ताद मरहूम आशिक़ अली समो साहब ॻाईंदा ठीकु आहे ऐं तारिक चांडो साहब ॻाईंदो ऐं जेको आहे तमामु जेको आहे ही बहितरीनु ऐं मशहूरु कंपोज़िशन ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी थिए जेॾीमहिल ही असल में सिंध जा असास आहिनि ऐं ही आर्टिस्ट जेके आहिनि ही तर्जुमानी कनि था असांजे कल्चर जी असांजी मेंटल जेका एप्रोच आहे ऐं असांजूं तख़लीक़ी सलाहियतूं जेके आहिनि उन्हनि जे बारे में ख़बर थी पए त ही केतिरा तख़लीक़कार आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं कंपोज़िशन्स माना छोजो कंपोज़ करणु तमामु घणो ॾुखियो कमु आहे एस्पेशली वरी पंहिंजे लाइ त माण्हू करे थो वञे पंहिंजी रेंज ख़बर आहे पर हिकु अलॻि आर्टिस्ट जंहिंजी रेंज ई अलॻि आहे हुनजो माना जेको आहे न स्टाइल ई चेंज आहे उनजे लाइ रूह पाण जो करणो थो पए आहे रूह जो कमु सो शमन साहब खे माना इहो छा पीर बख़्श समय साहब जी उतां ते मुलाक़ात थींदी अलाह साईं ख़ुशि रखे जाए पीर बख़्श समो साहब खे फ़नकारनि जो प्यार हुनजो अञा ताईं बि हुनजो प्यार पोइ शमन मीराली साहब उते ईंदा पोइ मुंहिंजो आहे तव्हां ॿियो बि ॻायो था सॼो ज़माने जा पर हिन पासे बि थोरो शेख हया साहब खे बि ॻायो माना तव्हांजो नालो आहे तव्हां ॻाईंदो त पोइ ॿिया बि ॻाईंदा न त तव्हां सिर्फ़ु ॿियनि अहिड़े शाइरनि खे ॻाईंदो त पोइ दुनिया वरी उन्हनि जे पुठियां ई सिर्फ़ु त हुननि खे बि छा पता आहे जो उत्तरादी फनकारनि भला ॻायो आहे शेख हयात खे लतीफ़ सरकार खे जी जी बाक़ाइदे अच्छा भला तव्हां खां पुछा कंदासीं तव्हांजी तालीम जे बारे में भला केतिरो तव्हां पढ़ियो मैट्रिक कई आहे पर माना ईअं ॾंडनि जे ज़ोर ते वाह साईं वाह ॾंडनि जे ज़ोर ते मैट्रिक वाह बाक़ी शौक़ु सॼो हिन असल में म्यूज़िक सॼी म्यूज़िक जेको आहे हिकु सॼो लाइफ स्टाइल आहे जंहिंमें उथंदे वेहंदे तव्हांजे दिमाग़ में जेको आहे रिदम जूं काउंटिंग्स जूं हलनि रागनि जा जेके आहिनि उन्हनि जूं सरगम जूं चाला था हलनि त पोइ छा आहे जो माण्हू उन अगरि जीअं इंट्रस्ट आहे ओड़ो त पोइ उन में पातो पियो आहे जीअं मुंहिंजो अगरि जीअं मां इंजीनियर आहियां त मुंहिंजे लाइ इहो आहे त मूंखे ॿियो को हाणे कमु थिए ई नथो जेसि ताईं ॻायूं नथा न तेसि ताईं मज़ो नथो अचे बिल्कुलु सम्झण ई ॾुखियो आहे पोइ ईअं हूंदो स्कूल जे टाइम बि साईं आशिक़ उनड़ हींअर डॉक्टर आहिनि पोइ उहे बि असांजा क्लास टीचर हूंदा 3 क्लास में पोइ उन खे शाइरी जो शौक़ु मूंखे ॻाइण जो शौक़ु त हाणे मुंहिंजे लाइ त माना इहो कापियूं ठाहिण या हरू भरू एॾे घणो लाड़ो घटि पियो थिए छो हिकिड़ा रूह गॾिजी पियासीं त उन हवाले सां वरी ईअं थींदो हलियो सिलसिलो थींदो हलियो पोइ वरी मदरशाह असांजो साईं गुज़ारियो हेडमास्टर हूंदो कोटड़ी 2 स्कूल में अच्छा कोटड़ी 2 स्कूल मतलब बॉयज आहे बॉयज हिते कोरस जेका पुराणी हूंदी इन जे गर्ल्स स्कूल जिते छोकिरियुनि जो आहे हिते स्कूल अञा ताईं आहे हिकिड़ो कोटड़ी मेन स्कूल रासमोरी ॿियो कोटड़ी 2 प्राइमरी 2 हुते साईं हूंदा साईं सत्तार अंसारी साहब हेडमास्टर उहे हुआ पोइ साईं जे वरी इंतकाल खां पोइ वरी रिटायर थियण खां पोइ बि वरी साईं अली मदरशाह आया उन्हनि जो बि इंतकाल थी वियो पोइ साईं कापी मुंहिंजी ठहियलु कोन्हे साईं खे राग वाग शौक़ु न हो सो मुंहिंजी कापी ॾिठी त हिन में रुॻो हुजनि कलाम वाह माना कलाम लिखिया पिया हुजनि तॾहिं मरहूम सरमन सिंधी साहिब जो बि दौरो झंड जुड़े माल छुड़े बाख फुटे थी साथी बाख फुटे थी असांखे उहो सोना विसारे न छॾियो माना इहे वणंदा रेडियो जो टाइम बि इहो पोइ उन हवाले सां पोइ उन जेका मूंखे चमाट हुई न पोइ उन मूंखे थोरो पढ़ण ते वाह 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 उस्ताद चवंदा आहिनि जेके मारींदा आहिनि यादगार बाबा उहो चवंदा आहिनि उस्ताद जो जेको धक लॻल हूंदो आहे अबो ठाहींदो कापियूं वाह 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 ऐं उस्ताद जी ॾाढी जेको आहे न हिकिड़ी ख़ुशि मिज़ाजी वारी तबियत आहे ऐं तमामु मज़ो पियो अचे हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं तव्हांजो स्पेशली मूं ॾिठो आहे त आम रिवाजी असां सां मिलण जा ॿिए कंहिं सां ॾाढो भाकुर पाए चुमी ॾियणु ऐं बिल्कुलु जेको आहे माना तव्हां सां जेको हर दफ़ा मिलबो आहे ईअं लॻंदो आहे त माना तव्हां माना पहिरियों खां वधीक प्यार करियो आहे अच्छा भला हर कंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ा अजीबो ग़रीब मोड़ अची वेंदा आहिनि जेके इंसान खे टोड़े छॾींदा आहिनि सफ़ा अंदरां भला अहिड़ा के को मोड़ या अहिड़ो को पल आयो तव्हांजी ज़िंदगी में जंहिं तव्हांखे झंझोड़े छॾियो हुजे हा झंझोड़ो माना उस्ताद जो सिखण जो जेको शौक़ु एसि ताईं एज मुंहिंजी न हुई जो ॿार हुअसि माना एॾी ज़िंदगी में वॾे में वॾो बाक़ी हुनजूं कचारियूं नसीब थियूं ईअं उस्ताद जे घर फैमिली सां अचण वञण हवाले सां तव्हांखे ॿुधाइनि इहो हूंदो पर हाणे पर इहो टाइम न मिली सघियो जेको पोइ माना को अञा कुझु फिराइजे आहे माना इहो वॾो ऐं सोभासी नूरानी सरकार ते वियल हुआसीं उते ई वापसी आयासीं त अनवर गुल उस्ताद शागिर्द उस्ताद मोहम्मद अचर जो
बिरादर त जीअं असां बस मां लथासीं पाड़े में सो उते अनवर ॿुधायो यार उस्ताद अॼु गुज़ारियो माना माना ज़िंदगी वई असांजी माना इश्क जो खां माना पर उन्हनि जो सायो रहियो उन्हनि जी दुआ रही बिल्कुलु उन्हनि जो प्यार हले पियो। तव्हांखे ॾिसूं पिया त उस्ताद जज़्बाती थियनि पिया ऐं ॿी ॻाल्हि इहा त नज़र ईंदो आहे जेॾी महिल उस्ताद स्टेज ते ॻाए थो या कुझु कंपोज़ करे थो लॻंदो आहे त उन कंपोज़िशन में उन आवाज़ में उस्ताद मोहम्मद यूसुफ जो रूह आहे बिल्कुलु आहे तमामु बहितरीनु ऐं असां भला हेतिरी कचहरी कई आहे ऐं उस्ताद ताहिर मिठू जो असां भरपूर फ़ाइदो वठंदासीं। मां चाहींदुमि त उस्ताद मोहम्मद यूसुफ जो कुझु आइटम तव्हां ॿुधायो तॾहिं मूंखे माना इहा मूंखे ख़बर आहे मां चाहींदुसि ईअं लॻे उस्ताद यूसुफ ॻाए पियो ॼण वाह न उस्ताद थियणु वॾी ॻाल्हि आहे पर प्यार आहे मुंहिंजो। मूसी मारवड़ियूं कहिड़ी रीतुर संदियूं चगन में चिढ़ पियो पयूं रत जयूं हींअरो टुंग परूं थियो सारो सारो हिते जे हुयूं त सुध पवे नसील जी सजणन जा सारियो सांग मारन जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयला मारन जा सारियो सांग ओ सजणन जा सारियो सांग अलस्त बिरबकुम आवाज़ इहो ओ अलस्त बिरबकुम आवाज़ इहो ओ बिरह पढ़ाई में वारियां ओ बिरह पढ़ायम बांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयला मारन जा सारियो सांग ओ सजनन जा सारियो सांग मारन जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयला मारन जा सारियो सांग। वाह साईं वाह माशाल्लाह माशाल्लाह मतिलबु छा त परफॉर्मेंस आहे छा त आवाज़ आहे ऐं छा अंदाज़ आहे ऐं तव्हांजूं जॻहियूं वठण मतिलबु जेके आहिनि उहे ऐं माना वाह जो स्टाइल आहे तव्हांजो माशाल्लाह माहौल ई सॼो स्टूडियो चेंज थी वियो वाह साईं वाह पंहिंजूं ठाहियल आहिनि तव्हांजूं ठाहियल आहिनि ऐं तमामु ऐं यकीन कयो माना माहौल ईअं थी वियो आहे असांजी जेको आहे स्टूडियो टीम आहे स्पॉट जी हुजे कैमरा जी हुजे असां सभिनि खे ईअं ॼण नांग सिंगी वियो आहे असांजे अंदरि में हिमल ताणी बि तव्हांजी कंपोज़िशन तव्हांजो आवाज़ माना तारी लॻो ऐं तव्हां बिल्कुलु इन शइ जे माना क़ाबिल बि आहियो। अच्छा भला तव्हां सम्झो था त तव्हां जेको हेॾो बहितरीनु परफॉर्म कयो था भला उहो इंसाफ़ थियो आहे तव्हां सां तव्हांजे फ़न सां? बसि इंसाफ़ इहो आहे मूंखे पंहिंजे शहर में इज़त एतिरी थी मिले त इहो इंसाफ़ थियो आहे माण्हुनि जी पंहिंजे शहर में न हूंदी आहे त इहो प्यारु एतिरो ई प्यारु इहो ई बर्दाश्त नथो थिए त हेतिरो त माण्हू वज़न खणी कोन सघंदो आहे। प्यार ई प्यार आहे वापार यादि न आहे तव्हां माना मुतमिन आहियो। हा बिल्कुलु प्यार मिले थो त मिले थो। अच्छा भला हूअं ई जनरली पुछा थो कयां छो जो असांजो डायरेक्ट तालुक सकाफ़त खाते सां आहे सकाफ़त खाते वारा तव्हांखे यादि कंदा आहिनि सरकारी मेड़े बि यादि कंदा आहिनि वरी को अहिड़ो इवेंट हूंदो आहे यादि कंदा आहिनि पोइ जिते ज़रूरत हूंदी आहे ऐं हरू भरू जिते चाहत हुजे त उहा सुठी ॻाल्हि आहे
बाक़ी ज़ोरी ऐं अख़बार में ॾियां त मूंखे नथा घुराइनि अच्छा तव्हां रजिस्टर्ड आहियो जीअं रेडियो जा सर्टिफिकेट हूंदा आहिनि डबल ए कैटेगरी हूंदी आहे उन में पीटीवी ते अप्रूव आयो हर शइ रोशन तारा खां वठी टीवी ते वाह साईं वाह रोशन तारा मूंखे यादि आहे मां असांजो स्कूल हूंदो असां मां जॾहिं मेहड़ में रहंदो हुउसि त असां 2-3 क्लास में वियासीं त असां जो रोशन तारा में उन्हनि जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम रखियो ऐं उन में मूं ॾेढ जो आवाज़ु कढियो ठीकु आहे मूंखे तोहफ़ो मिलियो मां बिल्कुलु जेको आहे डीजी कल्चर खे रिक्वेस्ट कंदुसि ऐं असांजो रूला साहब खे बि रिक्वेस्ट कंदुसि त हीउ प्लेटफॉर्म असांजो उस्ताद जूं वॾियूं महिरबानियूं असांजो नंढड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंमें हीउ हेॾो वॾो आर्टिस्ट आयो आहे त बाबा हीउ इंटरनेशनल जेके टूअर्स आहिनि हीउ माण्हू डिज़र्व था कनि ही आर्टिस्ट अहिड़ा आहिनि जिन खे तव्हां इंटरनेशनल टूअर्स करायो अमेरिका कैनेडा ऑस्ट्रेलिया या जिथे बि छो जो ही तव्हांखे बिल्कुलु तव्हांजो सिंध जो रंग पेश कंदा राग कोयारी हुजे राणो हुजे मांझ हुजे जंहिंमां तव्हांखे सिंध धरती जो रंग मतिलबु महसूसु थींदो असां कीअं छो जो असां एॾी हिकिड़ी अमीर क़ौम आहियूं इन हिसाब में त असांखे असांजा पंहिंजा राग रागणियूं आहिनि ऐं असांजे लाइ माना इहा वॾी नसीब जी ॻाल्हि आहे ऐं असां सिंधी क़ौम उहा आहियूं जिन पंहिंजा इंस्ट्रूमेंट्स ईजाद कया आहिनि असांजा पंहिंजा क़ौमी साज़ बि आहिनि शहनाई खां वठी करे बोणीडो ऐं बिल्कुलु जेको आहे माना अहिड़ा साज़ ऐं ॿिया काफ़ी सारा जेके मूंखे नथा अचनि ऐं सारंगी बि जेको आहे सारंगी जेका आहे इहा बाबा ॾाढी मशहूरु आहे सुरंदो जेको आहे असांजो तमामु सिंध जा बेंजो थियो असां वटि ठहे थो त डीजी कल्चर खे ऐं मिनिस्टर साईं ज़ुल्फ़कार अली शाह साहब खे कल्चर जे मिनिस्टर खे रिक्वेस्ट कंदासीं साईं उस्ताद ताहिर मिठू जे लाइ त बाबा उस्ताद बिल्कुलु लाइक़ु माण्हू आहे छो जो हू मल्टीपल जेके आहिनि मीडिया ते परफॉर्म करे चुका आहिनि जियो शान जे प्रोग्राम में मूं ॾिठो तव्हांखे हा ऐं जियो वारनि हिकिड़ो तमामु बहितरीनु वॾो प्लेटफॉर्म शान असांजो तमामु ई सुपर डुपर स्टार एक्टर आहे ऐं तमामु प्यारो इंसानु मूंखे शान जो कुझु ॿुधायो त उन तव्हांखे भला कीअं घुरायो छा थियो ऐं तव्हां ॿुधो तव्हांखे वॾा माना प्यार बि मिलियो बिल्कुलु शान मुलाहित ॾे हीअ वियासीं त कोक वारनि जे तरफ़ां कोक वारनि चयो हो त हिननि खे माना हिते बि गेस्ट कयो पंहिंजे हिन प्रोग्राम में पोइ पंहिंजो रॉयल हयात जेको हा प्रोड्यूसर सो उन्हनि जे तरफ़ां पोइ उन्हनि रिटर्न टिकट बि ॾिनी जहाज़ जी पोइ वरी सुबुह जो इहो मॉर्निंग प्रोग्राम फ़क़ीर मौज़म बि मुंहिंजो दोस्त मूंसां गॾु छो आउं जहाज़ में कॾहिं चढ़ियो कोन्हसि पोइ हुनखे मूं चयो आहे ईअं कोन्हे अथसि मूंखे गॾु हुजे ख़बर पई अलाए कीअं थो ॿुधाए ज़िंदगीअ मुंहिंजे लाइ वॾो इम्तिहान त पोइ हाणे मुंहिंजो हथु फ़क़ीर मौज़म में तोखां वधीक झूना वेठा आहिनि हे मुंहिंजे हीअ पहिरीं रोज़ हेॾे ले ऐं मुंहिंजे लाइ पहिरियों अञा रियाज़ ई कोन्ह थियो आहे मुंहिंजे हुन कम में सो उते लख तूं मिलियो पोइ मॉर्निंग प्रोग्राम हो पोइ आउं वरी पंहिंजी तरफ़ां अजरक खणी वियुसि गिफ्ट शान जे लाइ हुनखे पाराईंदो हुयो हुन चयो भाउ तव्हांजी थकावत इहा आहे असांजी थकावत इहा झपी हुनजी पोइ वरी नाश्तो बि गॾु असां कयूं वरी पंहिंजी गार ॾिनो त तव्हां लाहौर घुमायो रहनि उन्हनि पंहिंजी त भले तव्हां ॾिठो आहे कॾहिं लाहौर में पोइ दाता दरबार ई दरगाहूं इन हवाले सां तो मोला हुनखे हयाती ॾे तमामु बहितरीनु माशाल्लाह तमामु बहितरीनु अच्छा भला ज़िंदगी में हिन वक़्तु भला मुश्किलातूं त ईंदियूं हूंदियूं माना ऐं जेको भला पहिरियों राग जो माहौल ऐं रुझान हुयो छा हाणे ओड़ो रहियो आहे महफ़िलनि जो ऐं हुनजो न हाणे कम जो उहो क़दुरु न आहे माना ॿुधंदड़ त आहिनि तॾहिं त कमु हले पियो छो जो माण्हू सिखियो ई उन्हनि जे लाइ आहे त ॿुधंदड़ वारा हूंदा त माण्हू सिखंदो या ॻाईंदो न त इहे सिंध समूरी सोन आहे पर हाणे छा आहे जो असांजा कुझु चैनल इहे आया जो उन्हनि छॾियूं मश्करियूं त माण्हू प्रोमोट उनखे कंदा विया जे हाणे मां एतिरो जी जाइ ते हले ई हिकिड़ी ॼटकी शइ पई त हाणे जेको अॼुकल्ह जो ॿारु ॾिसे पियो उन लाइ त उहा वॾी शइ आहे न चए PTV असांजा ई शयूं जेके हलियूं हूंदियूं त उते माना ईअं त कंहिंखे इजाज़त ई न पहिरीं त पुछण त रेडियो ते ॻायोसीं पोइ TV ते हींअर त को माना को मसइलो ई न आहे पंहिंजो चैनल पंहिंजो चैनल आहे केरु चवण वारो ई न आहे केरु त बाबा बाबा हा सोशल हा ऐं जॾहिं होटल त बसि सोशल हींअर माना उहो कमु थी वियो आहे पर तॾहिं माना सॼो ऐं सिखणो बि पवंदो ईअं थोरी को PTV ते ॻाइण जी न त तूं कादर पुट या न भाउ उते कमु
खपे सही। कमु। हा अच्छा पर इहो आहे त हिकु फनकार जे लाइ माना सिखणु केतिरो ज़रूरी आहे? न सिखे सॼी उमिरि ई सिखण जी आहे, जेसि ताईं आहे सिखणु। अॼुकल्ह जीअं थिए थो असांजो स्टूडियो खुलियो पियो आहे, ॿार आइले स्टूडियो आहे, अचो ऐं न तव्हां माशाल्लाह तव्हां सिखण जो इश्क रहियो आहे, असां तव्हां जो माना इहो हले पियो, तव्हां खां माना हले पियो, हले पियो, पर माना सिखण रहियो आहे। जेके दोस्त सिखनि नथा ऐं हू सम्झनि था त हलनि कंप्यूटर थोरो ई टाइम था, सिखण नथा पोइ वरी हलनि बि थोरो टाइम था। जेके दोस्त सम्झनि था त ही बसि कंप्यूटर ते वञी करे ऑटो टोन लॻंदो बाबा ॿुधंदड़ आहिनि, जीअं असांजो भाउ जावेद लाशारी साहिबु आहे, जीअं ॿुधंदड़ अचे, मूंखे नंढे हूंदे खां ॿुधंदो अचे, हुननि जे हथ में बचो आहियां। ऐं इहा बि तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुसि, वॾो प्रोग्राम इहो हिकिड़ो थियो सुठो। पर हाणे इहो तव्हांखे ॻाल्हि इहा बि कयूं त जेको माण्हू ॿुधनि था, जेके हींअर कंहिंखे ॿुधनि था त ओतिरो ई था ॿुधनि, वरी पंहिंजे कमु धंधनि में अचनि था त वरी ॾिसी था वञनि। पर हीअ जीअं माण्हू ॿुधंदा अचनि त ही अञा ताईं बेज़ार कोन थिया आहिनि, जेके सुरीलनि खे ॿुधंदा था अचनि न, से वरी करे बेज़ार कोन था थियनि। बाक़ी हू हुननि जो पोइ मुदत ई एतिरी आहे, पोइ ॿुधंदड़ बि वरी कंहिं कम में हली वियो त बसि उहो वरी पोइ तमामु बहितरीनु। अच्छा आम माण्हू जा त फेवरेट सिंगर हूंदा आहिनि, जो मुंहिंजो माना ताहिर अली मिठू फेवरेट आहे, ठीकु आहे, सरमद अयाज़ फेवरेट आहे, उस्ताद मंसूर सखानी लेजेंड मुंहिंजा फेवरेट आहिनि, माना उस्ताद आशिक़ अली मरहूम जेको। हाणे माना तव्हां खां इहो पुछा कंदुमि त तव्हांजा फेवरेट सिंगर कहिड़ा आहिनि? असांजा कंहिंखे ॿुधी करे लुत्फ़ अंदोज़ थींदा? बाक़ी उस्ताद वहीद अली ख़ान बि कमाल आहे, उहे मुंहिंजे इन्हनि जी रहनुमाई ऐं हिननि जा हथ बि नसीब थिया असांखे शफ़क़त जा। उस्ताद मोहम्मद साहिबु त मुंहिंजे रूह में आहे, उहो त मुंहिंजो आइडियल आहे। बाक़ी उस्ताद सजा यूसुफ साहिबु आहे, उहा मंज़ूर अली साहिबु आहे, मंज़ूर सखियाणी साहिबु, ऐं ज़ुल्फ़कार मदर वारा आहिनि, उस्ताद शफ़ी फ़क़ीर आहे। भला इहे पंहिंजे कम जा लेजेंड, सभु लेजेंड आहे, माना सूरत ते आहिनि। हा हा बिल्कुलु आहे। ऐं मूं ॾिठो आहे त तव्हां जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि उन्हनि जी ॾाढी भली अंडरस्टैंडिंग आहे, तव्हां सां वॾो प्यारु कंदा आहिनि, ऐं तव्हां जेको आहे सभिनि सां मश्करियूं बि कंदा हो, सभिनि खे खिलाईंदा हो पिया। हा तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं तमामु बहितरीनु तबियत जा मालिक असांजा उस्ताद। ऐं हिनमहिल वक़्तु थी वियो आहे असांजो जेको आहे न प्रोग्राम जी पुॼाणी जो, दिलि त चवे थी त तव्हां सां कचहरी हले पई सॼी राति कचहरी ते, इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं तव्हां सभिनि खां वठंदुसि इजाज़त हिन प्रोग्राम जी हिन क़िस्त ताणी। इंशाल्लाह वरी नए प्रोग्राम में मिलंदासीं। जेसीं ताणी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त उस्ताद ताहिर अली मिठू साहिब खां राग राणो ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ में। अच्छा ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे ॿुधायो त राग जो राणो केरु आहे? राग जो राणो माना उस्ताद मोहम्मद यूसुफ कोटड़ी में रहंदा, उस्ताद बेसिकली हैदराबाद, पोइ उस्ताद जी तस्वीर कोटड़ी, माना असांजो प्यार इश्क उस्ताद खे जुड़ो। तव्हां भला माना हूअं माना पहिरियों दादू ज़िले में हुयव, हाणे जामशोर। वाह वाह। अच्छा ॻाल्हि ॿुधो, हाणे असां ॿुधंदासीं उस्ताद खां राग राणो ऐं हलूं था उस्ताद ॾे, ऐं असां तव्हां खां जेसीं ताणी वठूं था इजाज़त। उस्ताद